तमाम जो सर्विस जमात जो पीर जेको आहे पंहिंजे मुक़रर दौरे ते आला खां बंडो आदम जामकोट खिपरो इलेक्शन के हवाले से दौरे ते निकितो आहे त हिते मुलामतनि ते बि 5 मिंट ॾींदो ऐं पंहिंजो हिते जेके नुमाइंदा गॾनि फारूक साहब आहे रवि डेरो साहब आहे अलाउद्दीन साहब आहे उन्हनि जी हिमायत में 5 मिंट ॾींदो इहा ॾिसो था तमामु जेके पीपल्स पार्टी में अचनि था उन्हनि खे अवामी पार्टी आहे पीपल्स पार्टी हथ मज़बूत कनि बिलावल साहब जा हथ मज़बूत कनि तंहिंजे करे छो बिलावल भुट्टो वज़ीर अज़म थींदो पाकिस्तान जेका पाण सिंध जा माण्हू बिलावल साहब सां गॾु हूंदासीं त पंहिंजो पीपल्स पार्टी जी ख़ुदा करे हुकूमत ठाहे वज़ीर आज़म थे तो महंगाई जे लाइ तव्हां छा चवंदा जो आवाम पीड़िजे पई महंगाई में महंगाई तो यकीनन ख़त्म करनी पवंदी छो जेके हुकूमत करनी है उनके अवामी मसला हल करना पवंदा जो माण्हू चाहे तो हिकिड़े भेरा वज़ीर अज़म थी वरी थिया तो उनखे माच करे वेहणो कोन पवंदो हिकिड़े दफ़ा थी वियो त थी वियो ऐं जो ख़िदमत न थी त पोइ कोन सरवरी जमात जे मुरीद लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे माण्हुनि लाइ कहिड़ो पैगाम आहे सरवरी जमात जे मुरीदनि सां मूंखे प्यार आहे सो उन्हनि खे जेको बि पैगाम ॾियां थो उन्हनि ते अमल थो कयां उन्हनि ते हू अमल कनि था इन करे आउं दुआ थो करियां त असीं करे ख़ुशि हुजनि सुठिया हुजनि सतावा महिरबानी